नाज़रीन खबर शामिल कंदासीं उमरकोट खां डॉक्टर एमलाल वाघाणी जी ख़बर मूजिब उमरकोट में मुख़्तलिफ़ पहाड़नि वार्डनि में पीअण जे पाणीअ जो बहरान पैदा थी वियो। गर्मी जी शिद्दत वधण सां अवाम बेहाल बणिजी वई। पीअण जे पाणीअ जो मसइलो उमरकोट में 70 सालनि खां वठी हल न थी सघियो। पब्लिक हेल्थ वारनि जो चवणु आहे त म्यूनिसिपल कमेटी जो मसइलो आहे, जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी उमरकोट वारा वरी चवनि था त इहो पब्लिक हेल्थ वारनि जो मसइलो आहे। यादि रहे त उमरकोट शहर में कुझु अहिड़ा वार्ड ऐं इलाइक़ा आहिनि जिते 2 महीननि खां 4 महीननि ताईं पाणी नाहे मिली सघियो। मुतासिर इलाइक़नि में भंडार फ़कीर ऐं मालकानी पेट्रोल पंप, न्यू खासकेली पाड़ो, लोहार पाड़ो, मेघवाड़ पाड़ो, इमदाद शाह कासमाणी, रहीम कॉलोनी, मंगणहार पाड़ो शदीद मुतासिर थिया आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त पब्लिक हेल्थ या ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे त उमरकोट ज़िले खे मिठो साफ़ पाणी फ़राहम कयो वञे। ईद जे टाइम भी पानी कोन पे मिलियो। हाणे हींअर ईद खां पोइ वरी शादियूं शुरू थियूं आहिनि। शादियुनि में तक़रीबन फैमिली जेके इशूज़ आहिनि, हाणे पाणी खां सवाइ त ज़िंदगी आहे ई कोन। ध्यान पानी मिले ही कोन थो असांखे। परेशान लॻा पियो, परेशानी हाल लॻो पियो, पानी मिले